बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इरफान बुगियो ऑफिशियल में भलीकार। अॼु पिण असां सिंध जी जेका सियासी सूरत हाल आहे उन ते कुझु नज़र फेराईंदासीं। जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब कयो। हिते तव्हांखे पॉलिटिकल समाजी तौरु सिंध जे मुख़्तलिफ़ जेके सिंध जा मुख़्तलिफ़ कलर्स आहिनि, सकाफ़ती रंग आहिनि, सिंधी माण्हुनि जी रहणी कहिड़ी आहे, उन हवाले सां विलॉग्स ऐं स्टोरीज़ मिलंदियूं। हिन विलाग में अॼु असां सिंध जी सियासी सूरत हाल जो थोरो जाइज़ो वठंदा आहियूं। ख़ासि तौरु जेको MQM पीपल्स पार्टी जी हस्बे मामूल मूजिबि जेका इलेक्शन खां पोइ वेझड़ाई थींदी आहे उहा ख़ैर सां हाणे थी वई आहे। पीपल्स पार्टी इक़्तिदार खां ॿाहिरि हूंदी आहे जॾहिं इलेक्शन जी कैंपेन हलाए रही हूंदी आहे, या पीपल्स पार्टी जा पंहिंजा हिकिड़ा मख़सूस मफ़ाद हूंदा आहिनि, त पोइ MQM उन्हनि खे सिंध दुश्मन पार्टी लॻंदी आहे। ऐं ईअं ई MQM जी बि साॻी रवायत आहे त जॾहिं उन जा मफ़ाद हूंदा आहिनि पोइ सिंध ख़ासि तौरु जेको नस्ली जेका सियासत आहे, तासुबाणी सियासत आहे, सिंध दुश्मन जेका सियासत आहे उन ते लही ईंदी आहे। पोइ जॾहिं इक़्तिदार में भाईंगे भाईवारी उन्हनि खे घुर्बल हूंदी आहे त पोइ सभु दुश्मनियूं विसारे वेंदा आहिनि, पोइ भाई भाई थी वेंदा आहिनि। सो इलेक्शन खां अॻु में तव्हां उन्हनि जूं बयानबाज़ियूं ॾिठियूं, ॿुधियूं। पीपल्स पार्टी हुजे या MQM हुजे, ईअं लॻो पिए त हिक ॿिए जा अज़ली दुश्मन आहिनि। हाणे वरी पंहिंजनि मफ़ादनि ख़ातिर ख़ासि तौरु सदारती वोट लाइ पीपल्स पार्टी MQM जे वेझो अची वई आहे। MQM खे पंहिंजा मफ़ाद खपनि, ख़ासि तौरु सिंध में बल्दियाती जेको हुकूमतूं आहिनि उन में शेयर खपे। हैदराबाद ऐं कराची जी जेका मेयरशिप आहे उहा वापसि खपे, ईंदड़ जेका मकानी चूंड थींदी। हाणे त माना हू पाण चवनि था MQM वारा, ऑडियो वीडियो लीक्स थी वियूं आहिनि त खेनि 100 सैकड़ो ॿुधायो वियो त खेनि ॿुधायो वियो त तव्हांजो जेको 100 सैकड़ो मैंडेट जाली आहे। ऐं जेके रिज़ल्ट साम्हूं आया कराची ऐं हैदराबाद जा, उहा सभिनी खे ख़बर आहे त कीअं रिज़ल्ट्स चेंज कया विया। PTI जूं चयो वञे थो मुबैना तौरु PTI जूं सीटूं MQM खे ईअं मुफ़्त में ॾिनियूं वयूं। MQM जेका कमज़ोर थी वई हुई, MQM जे बानी अलॻि थियण खां पोइ जेका नई MQM पाकिस्तान जे नाले सां ठही, उनखे जेको उर्दू स्पीकिंग वोट आहे, उर्दू स्पीकिंग आबादी आहे, उन में क़बूलियत न पे मिली। उन लाइ सरतड़ कोशिशि उन्हनि माना नुंहुं चोटीअ जा ज़ोर लाथा, कुझु न थियो। मुख़्तलिफ़ पार्टियूं गॾु थियूं, फारूक सत्तार ग्रुप गॾु थियो, मुस्तफ़ा कमाल ग्रुप गॾु थियो, ऐं एसि ताईं ANP खे बि गॾु विहारियूं, पर जेको उर्दू स्पीकिंग आबादी उनखे क़बूल न पे कयो। ऐं ईअं चइजे त उहा पार्टी, उहे हमरा जेके घर खां ॿाहिरि न पिया निकिता पीपल्स पार्टी जे गठजोड़ सां, उन में पीपल्स पार्टी जो बिल्कुलु रज़ामंदी बि शामिल आहे, पीपल्स पार्टी जो किरदार बि शामिल आहे MQM खे ॿीहर मज़बूत करण में। हाणे जेके माण्हू घर खां बि न पे निकिरी सघिया, उहे हाणे सिंधी माण्हुनि खे ॾिसिजो तव्हां, अखियूं ॾेखारणु शुरू कंदा। वरी सिंध खे जेका ॻाल्हि सिंधी माण्हू ॿुधणु बर्दाश्त नथो करे त भई असांखे कराची अलॻि करे ॾियो, इहे मुतालबा, इहे नारेबाज़ियूं वरी शुरू थींदियूं। ऐं इन हद ताईं पीपल्स पार्टी इन्हनि माण्हुनि खे पहुचायो आहे। पीपल्स पार्टी जॾहिं जॾहिं पीपल्स पार्टी मफ़ादनि जी ॻाल्हि आहे, या त उहो सिंध या सिंधी माण्हुनि जे खे अवलियत ॾियण बदिरां पंहिंजी ज़ात, पंहिंजी जेको हिकिड़ो ग्रुप आहे वॾेरनि जो, उनखे अवलियत ॾिनी आहे। सो हाणे बि तव्हां ॾिसिजो जेका ख़तरनाक रांदि शुरू थी आहे, अला ख़ैर करे सिंधी माण्हू उनखे मुंहुं ॾेई वेंदा। बाक़ी यादि रखिजो त पीपल्स पार्टी इन मरहले ते कीअं MQM खे मज़बूत कयो आहे। छा पीपल्स पार्टी खे सिंध जे माण्हुनि ॾांहुं या सिंध ॾांहुं जवाबदार नाहे थियणो? छा तारीख़ में इहो जेको पीपल्स पार्टी जो किरदारु आहे उहो यादि न रखियो वेंदो त कीअं हिकिड़ी नस्ल परस्त जेका सियासत हुई, उहा जेका दफ़न थियण पे वई, उनखे ॿीहर उखेड़ियो वियो आहे। जेके जीअं चइबो आहे न, गड़े मुर्दे उखाड़े गए, उहे पूरियल मुर्दा जेके आहिनि, ॿीहर जेके नस्ली तासुबी सियासत जा जेके आहिनि, उनखे ॿीहर जीअरो करण जी कोशिशि कई पई वञे। सो हाणे MQM पीपल्स पार्टी जो जेको नओं गठजोड़ शुरू थियो आहे, उहो केॾांहुं थो वञे ईंदड़ ॾींहंनि में ख़बर पवंदी, पर उहो सिंध जे मफ़ादनि वटां बिल्कुलु न आहे। छाकाणि त गिव एंड टेक आहे, सियासत में गिव एंड टेक थिए थो, ऐं
जेका पीपुल्स जेका MQM बार्गेनिंग कंदी आहे त उहो उन में बार्गेनिंग छिके रखंदी आहे, जीअं छिके रखिबो आहे न, त जीअं छॾ छूट सफ़ा न हूंदी आहे त MQM छॾ छूट बिल्कुलु न कंदी ऐं सभु पंहिंजा मुतालबा मंझराईंदी ऐं खेनि जेको आहे सो सगारियुनि ताक़तुनि जो बि टेको आहे अॼुकल्ह। सो ऐं पीपुल्स पार्टी हुनखे वधीक टेको ॾेई छॾियो आहे। सो ईंदड़ ॾींहंनि में सूरत हाल वाज़े थींदी वेंदी त छा थियण पियो वञे, तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। जेके दोस्तनि खे दफ़ो ॿीहर गुज़ारिश कयूं था त पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। सदाईं गॾु।